इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॿुधाइण नालो नंगर पार्कर भरिसां ॻोठ कास्बो लॻ खूह जी भिक किरण सबबि 5 मज़दूर दॿिजी विया आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर पंहिंजे नाज़रिन खे ॿुधाइण नालो नंगर पार्कर मां 5 मज़दूर खूह जी भिक किरण सबबि दॿिजी विया आहिनि। वाक़े बैदि इंतिज़ामिया ॻोठ कास्बो रवानी थी वई आहे। दॿिजी वियल मज़दूरनि में 3 भाइर ॿुधाया वञनि पिया। ॿुधायो वञे पियो त मज़दूर खूह जी खोटाई में रुधल हुया त ओचितो भिक किरण सबबि 5 मज़दूर दॿिजी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे नगर पार्कर मां पंहिंजे नाज़रिन खे ॿुधाइण हलूं नंगर पार्कर भरिसां खूह जी भिक किरण सबबि 5 मज़दूर दॿिजी विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे नगर पार्कर भरिसां खूह जी भिक किरण बैदि दॿिजी वियल पौरतनि जी ॻोल्हा जारी आहे। इंतिज़ामिया वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। पंहिंजे नाज़रिन खे इंतहाई अफ़सोसनाक ख़बर ॿुधाइण हलूं नगर पार्कर भरिसां खूह जी भिक किरण सबबि 5 मज़दूर दॿिजी विया आहिनि। दॿिजी वियल मज़दूर इंतहाई ग़रीब पौरत ॿुधाया वञनि था जेके खूह जी खोटाई में मसरूफ़ हुया। उन्हनि मज़दूरनि में 3 सॻा भाइर ॿुधाया वञनि था। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर नगर पार्कर मां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं खूह जी भिक किरण सबबि 5 मज़दूर दॿिजी विया आहिनि। दॿिजी वियल मज़दूरनि जी ॻोल्हा जारी आहे। मक़ामी ॻोठाणा पंहिंजी मदद तहत खोटाई करे दॿिजी वियल मज़दूरनि खे कढण में मसरूफ़ आहिनि।